जिनाज़िन ॻाल्हि कंदासीं इस्लाम कोट भरिसां ॻोठ भोजासर जी। इस्लाम कोट भरिसां ॻोठ भोजासर में माउ पीउ जे प्यार ऐं शफ़क़त खां महरूम 25 वरें जी हिन यतीम न्याणी जी त ही 12 साल अॻु तेज़ बुखार अचण खां बैदि ही मासूम न्याणी ज़हनी तवाज़न विञाए वेठी हुई ऐं बीमारी सबबि ज़हनी तवाज़न ठीक न हुजण करे उनजे भाउरनि ऐं न्याणी खे 12 सालनि खां हिन झूंपड़ी में संगरूं हणी क़ैद करे छॾियो हो। हिन न्याणी जे पेरनि ऐं हथनि में संगरूं हयल हुयूं ऐं हू सर्दी गर्मी तोड़े तूफ़ाननि तोड़े बरसातनि में हू हिकु अॾियल झूंपड़ी में इंतिहाई दर्दीली ज़िंदगी गुज़ारींदे नज़र ईंदी हुई। हिन न्याणी जे मुसलसिल हिन दर्दनाक वाक़े बैदि साफ़ जी टीम जॾहिं ॻोठ पहुती त उहे दर्द हिन न्याणी जी सूरत में मीडिया आॾो अची विया। मीडिया ते रिपोर्टूं अचण खां पोइ DIG सखर फिदा हुसैन मस्तूई जीअं अॻे मज़लूम ऐं मिसकीन ऐं यतीम ॿारनि जो इलाज कराईंदो रहे थो, ईअं हिन थर जे हिकु खिते सां वास्तो रखंदड़ हिन न्याणी जो पंहिंजे ख़र्च ते इलाज कराइण जो बि ऐलान कयो। उन खां पोइ SSP थरपारकर अब्दुल्ला अहमद यार मीडिया ते आयल ख़बरनि जो नोटिस वठंदे SHO इस्लाम कोट खे हिदायत कई त ॻोठ भोजासर पहुची हिन यतीम न्याणी खे संगरनि मां आज़ादु कराए भाउरनि समेत उन खे इस्लाम कोट जी 15 थाणे ते वठी अचो। इस्लाम कोट पुलिस जॾहिं ॻोठ पहुती त हिन यतीम न्याणी ऐं संदसि भाउरनि खे 15 ते आंदो वियो, जिते SSP थरपारकर पारां ऐलान कयो वियो त हिन न्याणी जे वारसनि ऐं हिननि भाउरनि खे हर महीने मुफ़्त राशन ॾिनो वेंदो ऐं सार संभाल लधी वेंदी। जंहिं बैदि इस्लाम कोट पुलिस SSP थरपारकर जी हिदायतनि ते हिन न्याणी जे वारसनि यानी हिन जे भाउरनि खे 1 महीने जो मुकमल सीधो सामान वठी ॾिनो ऐं पुलिस उन्हनि भाउरनि खे हिदायत कई त न्याणी जो ख़ासि ख़्यालु रखण सां गॾोगॾु उनखे संग्रह में क़ैद रखण बदिरां उन जी सुठे नमूने पालना कई वञे ऐं SSP थरपारकर जे तरफ़ां हर महीने समूरे ख़ानदान खे ही रिलीफ जो सामान मुकमल तौर ते घर वेठे फ़राहम कयो वेंदो। यकीनन ही दर्दनाक कहाणी आहे। हिन यतीम न्याणी जा माउ पीउ काफ़ी अरसो अॻु में गुज़ारे विया आहिनि। उन खां पोइ हिन न्याणी खे संदन भाइर सख़्तु मुश्किलातुनि वारी ज़िंदगी गुज़ारींदे बि झूंपड़ी में क़ैद करे उनखे रखियो हुयो। भाउरनि मूजिबि त माउ पीउ गुज़ारे वञण खां पोइ असांजो ख़ानदान बि बुख नेवाज़ पाह थी रहियो आहे, पर असां वटि रोज़गार जो को मौक़ो न आहे। असां कर्ज़ी थी चुका आहियूं ऐं हिन मासूम न्याणी खे असां मजबूरन ज़ंजीरूं हणी क़ैद कयो हुयो त जीअं ही घरां निकिरी वरी केॾांहुं गुम न थी वञे। हिन वक़्तु जॾहिं ही समूरो मामिलो मीडिया ते आयो आहे, उन खां पोइ DIG फिदा हुसैन मस्तूई समेत SSP थरपारकर पारां कयल कोशिशनि हिन न्याणी जे चहिरे ते मुरकूं बि आणे छॾियूं आहिनि। यकीनन हिन जा जेके भाउ आहिनि उन्हनि जी अखियुनि में पिणु लुड़क तरी आया आहिनि। हीउ वाक़ियो मीडिया ते रिपोर्ट थियो जस हुजे सहाफ़ी दोस्तनि खे ऐं उन खां पोइ जस आहे DIG सखर फिदा हुसैन मस्तूई ऐं SSP थरपारकर